हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। जी हाँ दोस्तों, ओनली सिंध टीवी में सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु पंहिंजे यूट्यूबर भाइरनि लाइ जेके सिंधी मुंहिंजा यूट्यूबर भाइर आहिनि जेके जिन जा 1000 सब्सक्राइब पूरा न थिया आहिनि या जिन जा पूरा थिया आहिनि मोनिटाइज़ न थियो आहे चैनल, उन्हनि लाइ टॉपिक तमामु ज़बरदस्त आहे ऐं के चवां उन्हनि लाइ वीडियो तमामु ज़बरदस्त आहे। वीडियो आख़िर ताईं ॿुधिजो। जी हाँ दोस्तों, मां आहियां अमीन ऐं तव्हां ॾिसी रहिया ओनली सिंध टीवी। ओनली सिंध टीवी में सभिनी खे मां ख़ुशि आमदीद चवां थो। जी हाँ दोस्तों, अगरि तव्हां चैनल ते नवां आहियो त लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल जे निशान ते क्लिक कजो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगरि तव्हां बिल्कुलु नवां आहियो ऐं परेशान आहियो असांजा 1000 सब्सक्राइबर कीअं पूरा थींदा ऐं के चवां 4000 कलाक वॉच टाइम केरु ॾिसंदो, कंहिंखे असां यानी कहिड़े टॉपिक ते वीडियो ठाहियूं, कहिड़े यानी मौज़ू ते वीडियो ठाहियूं। तमामु दोस्त इहो सुवाल मुंहिंजे व्हाट्सअप ते कंदा आहिनि ऐं के चवां मैसेज में इहो लिखंदा आहिनि त असां कहिड़े टॉपिक ते वीडियो ठाहियूं ऐं कहिड़े तरीक़े सां 1000 सब्सक्राइबर कॾहिं असांखे पूरा थींदा। मां बिल्कुलु तव्हां यानी परेशान न थियो। बाक़ाइदे सां तव्हांजा 1000 सब्सक्राइबर हिकु महीने में पूरा थी वेंदा। इन खां पोइ वॉच टाइम तव्हांजो हिकु महीने में मां गारंटी तव्हांखे ॾियां थो। अगरि मुंहिंजी ॻाल्हियुनि तव्हां अमल कयो था त मां गारंटी तव्हांखे ॾियां थो त तव्हांजो वॉच टाइम ऐं के चवां 1000 सब्सक्राइबर हिकु महीने में पूरा थींदा। ऐं मुंहिंजा ॻाल्हियूं इहे आहिनि त तव्हां इन ॻाल्हि लाज़ो अमल कजो। त पहिरीं ॻाल्हि, तव्हां जेको वीडियो ठाहियो था न, बाक़ाइदे यानी आख़िर वीडियो हुजे, बसि अंत हुजे। वरी असांजा काफ़ी दोस्त आहिनि न यानी स्टार्टिंग में मिड़ई वीडियो अपलोड कंदा या कंहिं पेज खां खणंदा या किथां न खणंदा पंहिंजे चैनल ते रखी छॾंदा। मिड़ई ॾिसंदा त यार असांखे माण्हू माना कीअं था सब्सक्राइब कनि था कोन था कनि, लाइक वीडियो अचनि था कोन था अचनि। न बल्कि जेको फस्ट वीडियो हूंदो आहे, मां चवां पंहिंजो ओरिजिनल ठाहियो, पंहिंजे फेस ते ठाहियो। यानी 1 खां 5 6 वीडियो घटि में घटि तव्हां एॾा सुठा ठाहियो। यानी जेके माण्हू तव्हां महिनत कयो था, माण्हुनि ॾे लिंकूं मोकिलियो था, यानी जेके चैनल जा लिंक तव्हां माण्हुनि ॾे मोकिलियो था, उन खां अलावा तव्हां मैसेज कयो था माण्हुनि खे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। अगरि उन्हनि में कंटेक्ट ॾिसंदा आहिनि जेके ईंदड़ माण्हू सॉरी कंटेक्ट माण्हू ॾिसंदा आहिनि, अगरि हिन जे वीडियो में कहिड़ा कंटेक्ट आहिनि उहे दुबारा तव्हांजे चैनल ते ऑटोमेटिकली पाण ईंदा। उन खां अलावा अगरि तव्हां वीडियो 4 मिंट जो या 5 मिंट जो ठाहियो था, बाक़ाइदे सां महिनत कयो, उनखे एडिटिंग सुठो कयो ऐं उन खां अलावा इहा कोशिशि कयो अगरि 4 खां 5 मिंट जेको तव्हांजो वीडियो आहे त माण्हू बाक़ाइदे आख़िर तां यानी एंड ताईं ॾिसनि। छो त यूट्यूब वारा चेक कंदा आहिनि हिन जो वीडियो 4 मिंट जो आहे, माण्हू घणा मिंट के ॾिठा आहिनि, ठीकु आहे न, ऐं कहिड़े तरीक़े सां वीडियो जो ठहियलु आहे। अगरि 4 मिंट तव्हांजो वीडियो ठहियलु आहे, 4 मिंट जे 4 मिंट ताईं वीडियो ॾिसंदा, तक़रीबन 1000 माण्हू तव्हां वीडियो खे ॾिठूं त मां चवां त यूट्यूब वारा ऑटोमेटिकली तव्हांजो चैनल खे मथे आणींदा। उनखे ख़बर आहे हीअ माना दिलि सां कमु करे थो, माण्हू हिनखे चाहिनि था, कुझु त ॻाल्हियूं करे थो जेके माण्हू एतिरा ॿुधनि था हिन वीडियो खे पूरे जो पूरो। जी हाँ दोस्तों, ऐं ॿी ॻाल्हि, अगरि तव्हांखे सब्सक्राइबर खपनि ऐं वॉच टाइम खपनि, तव्हांखे जंहिं नाले सां चैनल ठाहियो था, मिसाल मुंहिंजो हाणे चैनल जो नालो ओनली सिंध टीवी आहे, त मूंखे ओनली सिंध टीवी यानी पेज बि ठाहिणो आहे, ठीकु आहे। मुंहिंजो पेज आहे ओनली सिंध टीवी वारनि जो, ठीकु आहे। त ओनली सिंध टीवी पेज खां पोइ तव्हां हिकु ग्रुप ठाहियो ऐं कंहिंजो ग्रुप जेका तव्हां हिते वीडियो अपलोड कयो था यूट्यूब ते, उहा ई वीडियो तव्हां अपलोड कयो फेसबुक पेज ते ऐं फेसबुक ग्रुप में। पोइ ख़ाली उनखे उते वीडियो खे न छॾो, पोइ तव्हांखे करिणो आहे उन वीडियो खे यानी शेयर। जेके वॾा वॾा ग्रुप आहिनि, तमामु ज़बरदस्त ग्रुप आहिनि, मां कुझु तव्हांखे लिंकूं ॾींदुसि। अगरि तव्हांखे लिंक जो ॿियो बि ज़रूरत पए त मां ग्रुप जा तव्हांखे लिंक ॾींदुसि। हिन में व्हाट्सअप में मुंहिंजो व्हाट्सअप नंबर में आहे डिस्क्रिप्शन में, व्हाट्सअप नंबर पंहिंजो ॾींदुसि। ऐं उन खां अलावा अगरि तव्हांखे यानी हिन वॾे वॾे ग्रुपनि में शेयर करिणो पवंदो। ॿी ॻाल्हि, पोइ तव्हांखे इन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, जेके व्हाट्सअप ग्रुप आहिनि, वॾा वॾा व्हाट्सअप ग्रुप, अॼुकल्ह त हर कंहिं वटि ग्रुप ईंदा, अगरि न आहिनि त तव्हांखे लिंक गूगल ते मिलंदा। उन खां पोइ तव्हांखे अञा ताईं न मिलनि, तव्हां मूंसां राब्तो करे सघो था। मां तव्हां सां हर हाल में ॿधलु आहियां। तव्हांखे इनशाला मुंहिंजा जेके सिंधी भाइर आहिनि, मां उन्हनि खे सपोर्ट करण लाइ आहियां इनशाला। ऐं जेके यूट्यूबर आहिनि नवां, उन्हनि खे ख़बर न आहे, उन्हनि खे मां इनशाला सपोर्ट फुल कंदुसि। सही आहे इनशाला, उते लिंकूं मिलंदा, उन लिंकनि में तव्हां यानी जेके व्हाट्सअप ग्रुप जॉइन कयो। उन जॉइन खां पोइ तव्हां जेका वीडियो पंहिंजो ठाहियो था उते डेली वीडियो हिकु न हिकु मोकिले छॾो, ठीकु आहे न। भला जेके 1000 माण्हुनि मां या 200 माण्हुनि मां सिर्फ़ु 100 माण्हू ॾिठूं न, इन जो मुंहिंजो मक़सदु आहे जेका तव्हां वीडियो जीवन मोकिलियो कंटेक्ट सुठो हुजे, यानी वीडियो सुठो हुजे, बसि ॻाल्हि इहा आहे।
अगरि तव्हां वीडियो सुठो आहे त ऑटोमेटिकली तव्हांजा सब्सक्राइबर ऐं वॉच टाइम पूरा थी वेंदा। जी हाँ दोस्तों, उमेद कयां तव्हां ॻाल्हि सम्झ में आयो हूंदो। वधीक तव्हां सवाल मुंहिंजे व्हाट्सअप नंबर ते राब्तो करे सघो था या कमेंट में पुछी सघो था। इंशाअल्लाह नेक्स्ट वीडियो वरी ज़ाहिर थींदुसि, हाज़िर थींदुसि। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी एस एम।